वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्यि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नक हमीदुम मजीद। अजीज दोस्तों, भाइरों, बुजुर्गों, अजो की रात असांजे प्यारे बिरादर मोहतरम सज्जाद भाई जी शादी जी मुनासिबत सां शबे कदुर जी रात नसीब थी आ। इहा भी अल्लाह जी चूंड ही। बाबू अल्लाह चूंडींदो आहे। मानी भी खाईंदा हलो, तवज्जो भी। हजरत मूसा पैगंबर अल्लाह से आडो अर्ज़ थो करे, छो त मूसा नबी कलीम नबी हो, अल्लाह सां ॻाल्हाईंदो हो। ए रब, तुझी मखलूकत तमाम घणी, इबादत में थोड़ा, जिक्र में थोड़ा, अल्लाह तुझे आडो झुकन थोड़ा पया। रब, तुझे कुरान जी महफिल में अचन थोड़ा पया, तुझे प्रोग्राम जी महफिल में थोड़ा पिया अचन। रब शाराज़ अल्लाह ताला इशारो कयो, ए मूसा पैगंबर, आडो तुझे बाग आ, गुल लगा पया आहिनि, इन मां जेके वणनी वञ पटे आ। हजरत मूसा पैगंबर लही पयो, गुलाब जा गुल चूंडींदे चूंडींदे पटे आयो कुछ। अल्लाह फरमायो, ए मूसा पैगंबर, शा गुलाब जा गुल थोड़ा हुया, तू पटे तो थोड़ा आई। हजरत मूसा अर्ज़ तो करे, रब, जेके माखे वणिया मां उहे पटे आयो हां। अल्लाह फरमायो, ए मूसा नबी, तोखे सवाल जो जवाब मिली वियो। मखलूक मुंहिंजी तमाम घणी, बाना मुंहिंजा तमाम घणा, पर जेके मां रब खे वणंदा आहिनि, पसंदि ईंदा आहिनि, मां रब उन्हनि खे इबादत जी तौफ़ीक़ ॾींदो हां। मां रब उन्हनि खे पंहिंजे ज़िक्र जी तौफ़ीक़ ॾींदो हां। जेको बानो मां रब खे पसंदि ईंदो आहे, मां उन बाने खे पंहिंजे क़ुरान जी महफ़िल में वेहारींदो हां। बाबू, हाणे अल्लाह ताला जी चूंड ही। अल्लाह ताला चूंडे तव्हां असांखे हिन वक़्त ताईं वेहारियो आहे। इन वक्त अल्लाह जी रहमत वसी रही आ। पर जेका आयत मां तिलावत कई, इन में हिकिड़ो अहिड़ो अमल अल्लाह ॿुधायो जेको रब पाण भी कंदो आ। दुरूद शरीफ़ तव्हां ॿुधंदा हो, हर आलिम अचन ईंदो पहिरियों दुरूद पढ़ाईंदो, हर नातू खान ईंदो दुरूद पढ़ाईंदो। छा फ़ाइदो आ, छा वजह है के अल्लाह वारे उन जो मिसाल पेश कंदे चयो, ये पानी जो गिलास है ना बाबू, यो भरियल हुजे सफ़ा फुल। उन जो फ़ाइदो अल्लाह वारे समझायो त इहो गिलास पानी जो सफ़ा फुल हुजे।
हाणे इन फुल भरियल गिलास में तव्हां को गुलाब जो गुल उछलियो, इन मां शंडा निकिरंदा जेके झलण वारे जे हथ ते लॻंदा, वजूद ते लॻंदा। त मुझे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सारो वजूद रहमत सां भरपूर आहे। जेको भी बानो जेको उम्मती दुरूद पढ़दो वेंदो, यो दुरूद वारो गुल नबी पाक जे जिस्म ते पुजदो वेंदो, रहमत जा शंडा पढ़ण वारे जे मथां किरदा वेंदा। दुरूद में वॾा फ़ाइदा आहिनि। ऐं अर्ज़ु कयां पियो, अहिड़ो अमल नज़र कयो रब निमाज़ जो हुक्म दिनो, अकीमुस सलात, निमाज कायम कयो। ज़कात जो हुक्म फरमाई, वा आतु ज़कात, रोज़े जो हुक्म फरमाई। ओ ए दुनिया वारो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम, तव्हां जे मथां रोज़ा फ़र्ज़ थिया आहिनि। पर हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जेको रब पहिरियों पाण करे पोइ तव्हां असांखे चवे पियो त तव्हां बि कयो। उहो कहिड़ो अमल आहे? इबादत अल्लाह न कंदो आहे, अल्लाह इबादत खां पाक। अल्लाह फरमायो, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबिय्य, बेशक अल्लाह पाण भी, अल्लाह जा मलाइक फरिश्ता भी ओ उन नबी मुहम्मद मुस्तफ़ा जे मथां दुरूद था मोकलन। अल्लाह फरमायो, मां रब मुझा मलाइक भी दुरूद मोकलन था। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा, ए ईमान वारो तव्हां भी उन मुझे महबूब नबी जे मथां दुरूद सलाम मोकलियो। सलाम जो तरीक़ो साहबी सगोरा अर्ज़ था करन जॾहिं इहा आयत नाज़िल थी, अल्लाह जा रसूल असां तव्हां जी ज़ात जे मथां सलाम त पढ़दा हूं साईं, तव्हां सेखारियो वा अत्तहियातु लिल्लाहि व ए मुझा महबूब सलाम त तव्हां सेखारियो वा जेको निमाज़ जी हालत में अत्तहियात जे अंदर पढ़दा हूं, अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातो। ए अल्लाह जा महबूब नबी, हाणे असां खे समझायो कैफ़ नुसल्ली अलैका, तव्हां जे मथां असां दुरूद कीअं पढ़ूं। अल्लाह जे नबी दुरूद पाक सेखारियो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आले मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह जे पैगंबर यो दुरूद पाक सेखारियो। अजीज दोस्तों, दुरूद पाक जा तमाम घना फ़ायदा। अज बख्शिश वारी रात हुई, अल्लाह जे नबी फरमायो जेको दुरूद पढ़दो उन बाने जा दुरूद पढ़ण जे करे गुनाह भी माफ़ थींदा आहिनि। पोइ जेकॾहिं तहज्जुद न पढ़ी सघूं, दुरूद पाक त पढ़ूं। घर वञूं, पर्दा वञूं, पंहिंजे घर वेही करे सुम्हण खां अॻु में दुरूद पाक पढ़ूं। इहो दुरूद पाक एॾो फ़ाइदो ॾींदो जो क़यामत जे मैदान में इहो दुरूद वज़नी बणिजी करे तुंहिंजे नेकिन वारे अमल खे गौरव बणाए करे तोखे जहन्नम खां मोटाए करे जन्नत वारो रस्तो वठाए छॾे। तमामु घणा फ़ज़ाइल। वक़्त जी तंगी जे करे वधीक मां टाइम कोन थो वठां, छो तव्हां बि यकी जाॻिया हो ऐं दुआ जो भी टाइम आहे। इन जे करे मां पंहिंजे मुअज़्ज़िज़ मेहमान बल्कि बेहैसियत मीज़बान जे ही चवां, मोहतरम जनाब हज़रत मौलाना साईं रहीम बख्श साहब जन खे गुज़ारिश कंदासीं त हू आख़िरी दुआ फरमाइनि। अल्लाह ताला तव्हां असां मिड़िनी मुसलमाननि खे अमल जी तौफ़ीक़ अता।